अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु ही किस्सो 20 नंबर आहे ऐं अवां सभिनी खां माज़रत कंदुसि छाकाणि त केतिरनि महिरबाननि मूंखे टेलीफोन कयो, केतिरनि ईमेल कई ऐं मूंखे यादि ॾियारियो त गुज़िरियल हफ़्ते तव्हां खां ग़लती थी वई आहे, तव्हां हुनखे 20 नंबर लिखियो आहे जॾहिं त उहो 19 नंबर किस्सो हुयो। हीउ दरअसल असांजो 20 नंबर किस्सो आहे जेको आहे त 19, इन करे इन ते मां 19 नंबर लिखंदुसि। अवां जी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे एॾो गौर सां ॿुधो था, मूंखे रेक्टिफाए कयो था ऐं थोरा न थोरा मूं ते मारूड़नि जा ऐं भलायूं भेरा घणे गॾिजनि केतिरा त मां अज़द शाकिर अवां जो तव्हां एतिरी मुहबत मुंहिंजे पल में विझो था। कंहिं पुछियो त हीउ जेको तव्हांजो किस्सा गो आहे त हिन जो बैकड्रॉप छा आहे, हीउ छो आहे, छा जे लाइ आहे। असां तव्हांखे हाणे ॿुधणु शुरू कयो आहे ऐं ख़ौफनगर खां वठी हिकिड़ो सफ़र असां तव्हां सां गॾु तय कंदा था अचूं। त ॻाल्हि इहा आहे त असां हीउ कोविड-19 में शुरू कयो हुयोसीं, यादि अचे थो मार्च जे महीने में। ऐं शुरू इन करे कयोसीं त हीउ जेको ज़मानो आहे पेंडेमिक जो, इन में अकेलायूं थी वियूं ऐं इंसानु जॾहिं पंहिंजे हिकिड़े अला माफ़ी जे नंढड़े क़ैदखाने में अची वियो त उनखे महसूसु थियो त ज़िंदगी गुज़ारणु बेहदि ॾुखी आहे ऐं डिप्रेशन जूं लेवल्स वधणु लॻियूं ऐं केतिरा ई केसिस जॾहिं साम्हूं अचणु लॻा त हिकिड़ी शऊरी कोशिशि कयोसीं त जेकॾहिं माण्हू ॿाहिरि नथो वञी सघे त पंहिंजे अंदर में थो वञे ऐं पंहिंजे पाण सां कचहरी करे। उहा कचहरी बि जेका हिसा इंसान जी घणनि ई मसइलनि जो हल आहे। ज़िंदगी दरअसल बेहदि अजीब आहे, हू जेकॾहिं डिघी आहे, तवील आहे त बेहदि मुख़्तसिर बि आहे। असां कोन था चई सघूं त ज़िंदगी जेका आहे अलाए केतिरो सफ़र तय कंदी, अला माफ़ करे अलाए कॾहिं मोकिलाए वेंदी, पर बहरहाल इहा शइ पंहिंजी जाइ ते बिना अहम आहे त जेकॾहिं डिघी आहे त बेहदि डिघी आहे, जेकॾहिं मुख़्तसिर आहे त मुख़्तसिर तरीन आहे। यानी कंहिं मूंखां इहो बि महिरबानी पुछियो त तव्हां एॾियूं एॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियो त तव्हां अमली तौर ते पाण छा ॾिठो आहे जो तव्हां इन्हनि शयुनि खे साम्हूं आणींदा रहो था। त ॻाल्हि आहे त अमली तौर ते ज़िंदगी में माण्हू छा बयानु करे। उहो त हिकिड़ियूं कथाऊं थी वञनि थियूं, जीअं मूं अवां सां परखे जी रिकॉर्डिंग में हुन थर्मास वारे जी ॻाल्हि कई हुई त हुनजी नियाणी गुज़ारे वई जंहिंजे लाइ थर्मास खणी वियो हुयो। त वक़्तु मोहलत किथे ॾिए थो, जेको अॼु आहे सो सुभाणे कोन्हे को, जेको सुभाणे हूंदो शायदि परीहं न हुजे। इन में मायूसी कान्हे। अर्ज़ु आहे न त इंसानु त 500 सीसी साह खणे थो त उन ते कहिड़ो भरोसो आहे, त हिन में मायूसी कान्हे, पर जेको लम्हो मिले थो न, जेको पल मिले थो उनखे भरपूर नमूने सां गुज़ारणु घुरिजे। उन में कोशिशि करणु घुरिजे त उन लम्हे जो पूरो वास वठे माण्हू ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे हिकिड़े मुकमिल नमूने सां, पूरे साथ सां, पूरे शऊर सां गुज़ारे। जेकॾहिं मां पंहिंजी हयातीअ जो ज़िक्र सां करणु चाहियां थो त मूं हयातीअ में अनेक लम्हा ॾिठा आहिनि। मूं अलाए केतिरनि महिरबान वजूदनि खे हिकिड़े मिंट में मोकिलाईंदे ॾिठो आहे। हिकिड़े मिंट जो मतिलबु हिकिड़ो मिंट आहे। मां छाकाणि ब्रॉडकास्टिंग जो माण्हू आहियां, टेलीविज़न, थिएटर, सिनेमा, रेडियो मुंहिंजी ज़िंदगी में शामिलु आहे। इन करे मां चई सघां थो त असां जॾहिं ख़बरुनि जो ऐलान कंदा आहियूं त 15 सेकेंड छा हूंदा आहिनि, 5 सेकेंड छा हूंदा आहिनि, 3 सेकेंड छा हूंदा आहिनि, 1 सेकेंड छा हूंदो आहे। इन करे मां पंहिंजे पूरे शऊर सां अव्हांजी ख़िदमत में इहो अर्ज़ु करणु चाहियां थो त मूं ॾिठो आहे त इंसानु हिकिड़े मिंट जी हयातीअ में ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे असांखां रुख़सत थी वेंदा आहिनि, त पोइ हाणे उन ज़िंदगी जे लाइ माण्हू छो न मुस्बत नमूने सां सोचे त उहो हिकिड़ो पल बि असांखे कमु अचे। हिकिड़ो किस्सो शेयर कयां थो अव्हां सां, आहे ज़ाती पर ठीकु आहे, जॾहिं हिन मौज़ूअ ते पाण ॻाल्हायूं था त मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करे छॾियां। मुंहिंजी वॾी भाइटी हूंदी हुई, सभु सुञाणनि हुनखे, फ़हमीदा नालो हुनजो, नेमी, ऐं उहा 27-28 सालनि जी हुई। हिकिड़ी राति जो मां देरि सां घर आयुसि त असांजे घर में ॿारड़ा सभु खिल ख़ुशी में मशग़ूलु हुया, त उन्हनि खे शायदि का गेम शेम खेॾी पिया। त सुबुह जा 3:30-4 थिया त मां कंहिं हंध तां मोटियो हुउसि त सुबुह जो मां सुम्ही पियुसि त अखि खुली मुंहिंजी 6 लॻी 10 मिंटनि ते, त मूंखे ख़बर पई त नेमी खे सको आहे, थोरो हुनखे तकलीफ़ थिए पई साह में। त फ़ातिमा मूंखे चयो त पाण हलूं था हिनखे LMC में नेबुलाइज़ कराए अचूं था। त छाकाणि त रेडियो जो माण्हू आहियां ऐं 6:30 बजे ताईं फजर जी नमाज़ जो टाइम हुयो, त मां बसि हिकदमि वॉशरूम वियुमि त उते कपिड़ा टंगिया पिया हुआ। मूं हिकदमि वॻो चेंज कयो, ॿाहिरि निकितुसि वज़ू करे ऐं असां गाॾी में निकितासीं, मां, नेमी, हुनजी भेण, मुंहिंजी भेण, माना मुंहिंजा भाइटिया भाइटियूं। त हाणे हुन मूंखे चयो, पपा साह मुंहिंजे त थोरो शीशो खोले छॾियो, त मूं खोले छॾी। फजर जी हवा हुई। असां 3-3.5 मिंटनि में रोड ख़ाली हुई, LMC पहुची वियासीं। जॾहिं असां LMC पहुतासीं त उते अंदरि जेको OPD आहे, छाकाणि त मूं बि उते कमु कयो आहे, त OPD में वियासीं त हिकिड़ो जेको अटेंडेंट हुयो सो निंड पियो हुयो ऐं नेबुलाइज़र हुनजे मथनि खां पियो हुयो। मूं हुनखे उथारियो, मूं चयारी नंढड़ी आहे, हिनखे नेबुलाइज़ करिणो आहे, हिनखे महिरबानी करे थोरो ॾिस तूं। त हुन ते मशीन लॻाई, नेमी खे चई तूं हिते वेह गॾिजी, वेठी। हुन मशीन लॻाई त मशीन ऑन न थी। त ऑन न थी त हुन चयो अदी तव्हां हुन कुर्सी ते अची वियो हो। जॾहिं हुन ॿी कुर्सीअ ते वेठी वरी हुन प्लग इन कयो त नेमी मूंखे चयो, पपा मुंहिंजो हथु जलिजो। त मूं हथु जले वरितो। जॾहिं मशीन लॻी न हुनखे, त हुन मुंहिंजो हथु एॾे ज़ोर सां दॿायो जो मां उहो दॿाउ जेसिताईं मूंखे शऊर आहे विसारे कोन थो सघां। जॾहिं मुंहिंजो हथु हुन पकड़ियो त मूं हुन हथु तेज़ी सां पकड़ियो। त हुन महिल जेको ड्यूटी ते CMO हुयो, मुंहिंजो कलीग हुयो, मुंहिंजो क्लास फेलो हुयो, उहो हिकदमि ॿाहिरि नमाज़ पढ़ी फजर जी। हुन मूंखे चयो, महमूद तूं छा पियो करीं? मूं चयो यार हिनखे नेबुलाइज़ पियो करायां।
त उन हिनखे ॾिसी हिकदमि चयो, लुक कम ऑन, शी इज़ डेड, हीअ त वफ़ात करे वई, खण जल्दी कर। हाणे हथु मुंहिंजे हथ में हुयो, मतिलबु छा चवां, छा कयां। खयोसींसि तकिड़ो, हिकदमि तकिड़ो सुम्हारियोसींसि स्ट्रेचर ते, वफ़ात करे वई। मूंखे यादि आहे अजीब ॻाल्हियूं आहिनि जेके ज़िंदगी जूं सचायूं आहिनि, जेके मां बयानु करणु चाहींदो आहियां, जेके शायदि मां पंहिंजे बायोग्राफिकल नोट्स में बि लिखां पियो थो। मूंखे लॻे थो 6:28 थिया या 6:30 थिया त मूं फजर जो फ़र्ज़ु अदा कयो ऐं हू चादर में ढकियल हुई। हीअ सच आहे, हीअ ज़िंदगी आहे। जेके सीना भरंदा आहिनि, जेके सीना ॾुखंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त सचाईअ खे ओरबो कीअं आहे ऐं सचाई खे पंहिंजे सीने में कीअं मुंतक़िल कबो आहे। हीअ ॻाल्हियूं महज़ ॻाल्हियूं न आहिनि, हीअ ज़िंदगी जो ज़िक्र आहे। असां सभिनी खे हिकु हिकु घड़ीअ जो भरपूर मज़ो, भरपूर लुत्फ़, भरपूर अहसासु वठणु घुरिजे। असांखे ख़बर न आहे त ज़िंदगी असांखे केतिरियूं मोहलतूं ॾींदी, केतिरो वक़्तु चली ईंदी, पर जेको कुझु बि असां वटि आहे उहो असांखे बहितर नमूने सां शेयर करणु घुरिजे। अॼुकल्ह ॾिसो पिया था, हीअ ॿोॾि खां पोइ छा हाल आहे, छा माहौल आहे, माण्हुनि जी छा हालत आहे। छो न असां अॻिते वधी सघूं था, छो न असां हेल्प आउट करे सघूं था, छो न असां कंहिंजी उन ज़िंदगी जी हिकिड़ी ख़ुशीअ खे ख़ुशि खां ख़ुशितर करे सघूं था जेका असांजे वस में हुजे। तव्हांखे उदासी थी हुजे त मां हथ ॿधी तव्हां खां माफ़ी थो वठां, पर ज़िंदगी अथव, गनीमत, अहसासु, अॼु आहे सभु कुझु। उन अॼु खे कॾहिं बि सुभाणे जे पस मंज़र में सोचणु न घुरिजे। जिते बि ख़ुशि जो, शादी आबाद जो, मालिक करीम खे दामे, दर में, कर में, सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। आबाद सलामत जो, अल्लाह जे हवाले।